फायजा साहबा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। फायजा मुस्तफा साहबा जी। I'm looking for your name that where it is. Yes, here it is जी। जी फायजा साहबा कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह सर, तव्हां कीअं आहियो? मां ठीकु आहियां, अल्लाह साईं जो शुक्र आहे। तव्हांखे मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मुबारक हुजे। सर तव्हांखे बि मुबारक हुजे वॾी महिरबानी। ऐं सभिनी साथियुनि खे बि। सभिनी साथियुनि जे पारां महिरबानी। तव्हांजी मादरी ॿोली कहिड़ी आहे? सिंधी आहे? सर मां शेयर पढ़ंदमि, तव्हांखे मुंहिंजी मादरी ॿोली सम्झ में अची वेंदी। समझ में? अच्छा ठीकु आहे, पढ़ो। सम्झ में अची वेंदी। जी। ॿेकूं है सुञाणण सौखा, औखा आप सुञाणण, आप सुञाणण आप विञावण, वल विच आप न आवण। सराइकी। जी सर, मुंहिंजी मादरी ॿोली सराइकी आहे। अॻु में बि हिकु ॿ साथी सराइकी ते ॻाल्हाए चुका आहिनि, तव्हां बि इलाही कुझु ऐड करे चुका आहियो। मां बि इहो ई चवंदमि त मूंखे सराइकी जे बारे में एतिरी नॉलेज न आहे। सिंध में काफ़ी घटि ॻाल्हाई वञे थी। शिकारपुर, कशमोर, जैतमाबाद साइड ऐं उन खां अलावा ॿिया के कम्यूनिटीज़ हूंदियूं उते। असल में ज़्यादा जेकी इन जो कम्यूनिटीज़ आहिनि, बहावलपुर, मुल्तान, डेरा गाज़ी, रहीम या खान ऐं पंजाब जी बाउंड्री सां गॾु इंडियन पंजाब, हरियाणा, राजस्थान उते ॻाल्हाई वञे थी। 20 to 40 मिलियन स्पीकर्स हूंदा सराइकी जा। इन खां अलावा सराइकी ॿोली जा जेकी ईअं सम्झो मशहूरु शाइर आहिनि, ख्वाजा गुलाम फरीद, सचल सरमद साईं बि सराइकी ॿोली में शाइरी कई आहे। ॿिया बि काफ़ी सारा नाला आहिनि जेके एज़ यूजुअल मूंखे यादि न हूंदा। इन ॿोली जे बारे में चयो वेंदो आहे त इलाही मिठी ॿोली आहे। दैट्स ऑल सर। अच्छा, चयो वेंदो आहे, मतलब तव्हां हुन सां मुतफ़िक़ न आहियो? मतलब जनरली चयो वेंदो आहे, मां त मुतफ़िक़ आहियां। मीठी तो हर जुबान होती है, कौन सी जुबान? अभी मैंने थोड़ी देर पहले कहा कि सर मां कुझु ऐड करणु चाहींदमि। जी जी जी। ज़बान सभई जेकी आहिनि न इक्वली क़ाबिल एहतराम ऐं प्यारियूं हूंदियूं आहिनि। ऐं हिकिड़ी ॿी शइ चवणु चाहींदमि त जीअं सिंधी ॿोली जे लाइ जाखोड़ कई पई वञे त उन जा ॻाल्हाईंदड़ वधंदा रहनि ऐं इहा ॿोली ज़िंदा रहे। ईअं ई जेकी ॿियूं ॿोलियूं आहिनि जीअं सराइकी थी वई, बलोची थी वई, उन्हनि जा स्पीकर्स आहिनि, उन्हनि खे बि पाण खे हिमत करणु घुरिजे ऐं कोशिशि करणु घुरिजे त पाण बि ॿियूं ज़बानूं सिखनि ऐं ॿियनि खे पंहिंजी ॿोली सेखारनि। छो त ॿोलियूं तॾहिं ई ज़िंदा रहंदियूं आहिनि जॾहिं उन्हनि जा स्पीकर्स ज़िंदा हूंदा आहिनि। ऐं जॾहिं असां पाण ई जेको आहे सो कॉल्ड मॉडर्नाइज़ेशन खे फॉलो कंदे पंहिंजी ॿोलीअ खे छॾे ॾींदासीं त उहा हिकिड़े ॾींहुं जेको आहे डेड लैंग्वेजिस में ई काउंट थींदी। थैंक यू सर। ऑल राइट, वेलकम, थैंक यू।